मूंखे ॾाढी ख़ुशी आहे त सिंध टीवी तरफ़ां असांजो दोस्त ग़ुलाम रसूल चांडियो मुख़्तलिफ़ मौज़ूअनि सां गॾु सिंध जी नंढे खंड जी हिकिड़ी अहम तहरीक या मज़ाहिमत या बग़ावत हुर तहरीक खे बि डॉक्यूमेंट करण जे लाइ हिकिड़ी मुकमल दस्तावेज़ी डॉक्यूमेंट ठाहे रहियो आहे ऐं इन क़िस्म जे तारीख़ जे बाबनि खे तमामु ज़रूरत आहे त उनखे कलमबंद कयो वञे, उनखे महफ़ूज़ कयो वञे ऐं त इन लिहाज़ खां मुंहिंजे ख़्याल में बहितरीनु क़दम आहे। हाणे हुर तहरीक खे सम्झण लाइ असांखे ज़ाहिर आहे त उन दौर जूं नंढे खंड जूं हालतूं, ईस्ट इंडिया कंपनी जो अचणु, अंग्रेज़ जो हिते क़ाबिज़ थियणु ऐं पोइ मुख़्तलिफ़ बेतरतीब शिकिलनि में ऐं मुख़्तलिफ़ मुहरकनि खां बग़ावतुनि जूं हिकिड़ियूं लहरूं उभरंदी नज़र अचनि थियूं। त इन करे हुर तहरीक जो जेसिताईं हिकिड़ो मजमूई पस मंज़र या नंढे खंड जूं हालतूं न सम्झबियूं त ज़ाहिर सम्झी कोन सघिबो। हाणे हीउ जेको कॉलोनियल दौर जंहिंखे चइबो आहे बेठकती दौर, त कॉलोनियल दौर त दरअसल यूरोप जे अंदरि जेका सरमाएदाराना इनक़लाब आयो, सनती इनक़लाब आयो, इनक़लाब पहिरीं सनती आयो जंहिंजे नतीजे में सरमाएदाराना इनक़लाब आयो या दौर आयो। त उहो जेको सनती इनक़लाब आयो यूरोप में ऐं जंहिंजी शुरूआति थी वई हुई 15वीं सदी खां, त उन सनती इनक़लाब ऐं उन जे नतीजे में सरमाएदारी जे उभरण जे करे यूरोप खे ज़ाहिर आहे त पंहिंजे तौसी पसंदी जी वॾी ज़रूरत पेश आई, छाकाणि त यूरोप एॾो वॾो ख़ितो न आहे ऐं यूरोप जी मौसमी हालतूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें हुननि वटि तारीख़ जो डिघो अरसो ॾुकार रहिया। असां हुननि जे भेट में सुखिया इलाइक़ा रहिया आहियूं। त पोइ उन सॼी जेका सरमाएदारी जो उभार आयो त हुननि खे पंहिंजे ख़ाम माल गॾु करण जे लाइ ज़ाहिर आहे त हुननि हिकिड़ो बेठकती दौर पैदा कयो ऐं उन बेठकती दौर जो असरु ज़ाहिर आहे पूरी सॼी दुनिया ते पियो। इन करे असांजो मौज़ूअ न आहे, पर उन में जहांगीर जे दौर खां वठी ऐं हिंदुस्तान में बि ईस्ट इंडिया कंपनीअ पंहिंजा पेर रखणु शुरू कया ऐं ईस्ट इंडिया कंपनी हिते वापार जे नाले में ऐं पंहिंजा पेर रखिया। 1757 में प्लासी जी जेका जंग थी, उहा हिकिड़े लिहाज़ खां उन ईस्ट इंडिया कंपनीअ जो हिकिड़ो असुलु चहिरो साम्हूं आयो, छाकाणि त हुननि चयो त इहो त वापार लाइ आहियूं ऐं हुननि दुनिया सॼी में ईअं ई चयो त ईस्ट इंडिया कंपनी जेका आहे उहा वापार लाइ आहे। पर हुन जा असुलु जेके मुहरक हुआ उहे मुआशी बि हुआ ऐं सियासी बि हुआ ऐं हिननि जो पाण में लाॻापो। त जेका प्लासी जंग थी जंहिंमें ज़ाहिर आहे त मुग़लनि हारायो ऐं उहो उन जंग जे नतीजे में ऐं मुग़ल रुॻो न पर मक़ामी उन में आबादियूं हुयूं। ऐं प्लासी जंग खां पोइ हिंदुस्तान ते हिकिड़ो ईस्ट इंडिया कंपनीअ जो राॼ फॉर्मल अंदाज़ में शुरू थी वियो। माना हाणे बेठकती निज़ाम पंहिंजी हिकिड़ी बिल्कुलु फॉर्मल शिकिल में, पर ईस्ट इंडिया कंपनी अञा ब्रिटिश पार्लियामेंट साम्हूं न आई आहे, अञा बरतानवी पार्लियामेंट सिधी रीति साम्हूं न आई आहे, जेतोणीकि उनजे पोयां उहा ई हुई। 100 साल तक़रीबन हिकु सदी जो दौरु आहे पूरो जेको हिंदुस्तान ते ईस्ट इंडिया कंपनी जे नाले में सिधो रूल कयो, जेतोणीकि उहो ब्रिटिश रूल हो। हिकु सदी खां पोइ 1757 में जंहिंखे हाणे माण्हू मुख़्तलिफ़ नालनि सां यादि कनि था, के चवनि था त गदारी ही साम्राज्य जे ख़िलाफ़ु विहणु कहिड़ी गदारी आहे, इन करे असां इहो नथा मञूं त गदारी हुई, इहा वरी अंग्रेज़नि जो मौक़िफ़ु आहे त इहा गदर जी जंग हुई, गदर न हुई, इहा बग़ावत हुई। के चवंदा आज़ादी जंग हुई, त हक़ीक़त इहा आहे त इहा जंग आज़ादीअ जी बि कोन हुई, छो त अञा ताईं हिंदुस्तान में आज़ादीअ जो तसवुरु एतिरो उभरियो ई कोन हो त को सियासी तरह अञा कांग्रेस ई कोन ठही, उहा 1885 में ठही आहे ऐं ॿियूं तरीक़ूं कोन ठहियूं। इन करे उहा हिकिड़े क़िस्म जी बग़ावत हुई ऐं उन बग़ावत में जेको वॾो किरदारु अदा कयो उन बग़ावत में, जेतोणीकि इहा बि हिकिड़ी ग़लति फ़हमी आहे, मफ़रूज़ो आहे त फ़क़ति मुस्लमाननि बग़ावत कई। हक़ीक़त इहा आहे त मुस्लमाननि उन में लीड वरिती, पर अंदरि फ़ौज में, पर उन में अंदरि हिंदू बि शामिलु हुआ, उन में सिख बि शामिलु हुआ, ॿिया बि शामिलु हुआ, पर मुस्लमाननि जो उनजो सबबु आहे तारीख़ी हिकिड़ो मुस्लमाननि जी। इन करे उहा उन में लीड आहे जो ज़ाहिर आहे त प्लासी जंग मुस्लमाननि खां खटी आऊं। जेको 100 साल ईस्ट इंडिया कंपनी जो राज रहियो उहो बि दरअसल मुग़लनि जो ज़मानो हो, इन करे मुग़ल जीअं त मुस्लमान हुआ, इन करे मुस्लमाननि खे हिकिड़ो हिकु पासे इहो हिकिड़ो वेहिजी वियो त असांजो इक़्तिदार ऐं पावर खसियो, माना अक्सरती हिंदू आबादी खसे कोन सघी, अक्सरती हिंदू आबादी जूं तहरीकूं खसे कोन सघियूं, न वरी हुननि खसण जी का कोशिशि कई अहिड़ी का मुनज़िम अंदाज़ सां,
अंग्रेज़ आयो कंपनी जे शिकिल में ऐं उहो पावर में खसियो। त इन करे मुस्लमाननि खे हिकिड़ो पंहिंजो वजूदी बहरान सियासी माना में हिकिड़ो एग्ज़िस्टेंशियल क्राइसिस पैदा थियो हुनजो। ऐं उन खां पोइ हुननि खे जेको ॿियो वॾो मसइलो हुन सां गॾोगॾु उहो इहो हो त हुननि खे पंहिंजो मुस्तक़बिल तमामु ऊंदाहो नज़र पे आयो त असांजो आख़िर थींदो छा। छो त मुग़ल जेका सल्तनत हुई उहा त औरंगज़ेब खां पोइ ज़वाल पज़ीर में शुरू थी वई। औरंगज़ेब जे पॉलिसियुनि जे करे हिंदू मुस्लिम डिवाइड वधी वई, हिंदुनि ऐं मुस्लमाननि में तफ़ावत वधी वियो ऐं नतीजे में हिंदुस्तान जे अंदरि मुग़लनि जो राज कमज़ोर थियणु शुरू थी वियो, ज़वाल में शुरू थी वियो 18वीं सदी खां वठी। 17वीं जो आख़िरी ज़मानो ऐं 18वीं जो शुरूआती ज़मानो ज़वाल जो दौरु हुओ, पोइ यको ज़वाल जो दौरु। त मुग़लनि जो ज़वाल ऐं ईस्ट इंडिया कंपनी जो कब्ज़ो ऐं मुस्तक़बिल जो ऊंदाहो हुजणु ऐं नयुनि हालतुनि खे न पुॼी सघणु, इहे सभु अहिड़ा मुहरिक हुआ जिन मुस्लमाननि खे हिकिड़े मुस्लमान अवाम जी ॻाल्हि न बि कयूं पर मुस्लमान अशराफिया मुस्लमान हुक्मरान तबिक़नि खे हिकिड़े क़िस्म जे अदम सलामती या हिकिड़े वजूदी बहरान जो शिकार करे छॾियो। ऐं नतीजे में जेका बग़ावत थी उन बग़ावत में हिकिड़ो अंसर इन्हनि टिनि शयुनि जो बि आहे, उनजा सबबु अंदरूनी बि हुआ ज़रूरु फ़ौज में। ऐं उन बग़ावत जे नतीजे में हिकु तरफ़ ईस्ट इंडिया कंपनी जो दौरु पूरो थियो ऐं हिंदुस्तान खे ब्रिटिश पार्लियामेंट टेक ओवर कयो। त माना हाणे अंग्रेज़नि टिनि हिसनि में टिनि मरहलनि में हिंदुस्तान ते कब्ज़ो कयो। पहिरीं ड्रामो नाटक कयूं, वापार जे सांगे अचण जो उहो पहिरियों दौरु हो ऐं हिकिड़ो इनफॉर्मल दौरु हो ऐं जेको मुग़ल शहनशाह जे अंदरि अची हुननि पंहिंजा पेर खोड़िया। ॿियो दौरु प्लासी जंग खां पोइ थियो जंहिंमें कंपनी जी हुकूमत जो दौरु अची वियो, पूरी सदी दौरु हलियो उहो। ऐं हाणे टियों दौरु आयो जेको ब्रिटिश पार्लियामेंट बाक़ाइदा हिंदुस्तान खे पंहिंजी डोमिनियन तौरु ऐं पंहिंजी बेठियत तौरु बाक़ाइदा डिक्लेयर करे ऐं उनखे पंहिंजे तहवील में वरितो। हाणे असां सभिनी खे ख़बर आहे त जॾहिं इहा बग़ावत थी त उन बग़ावत जे नतीजे में अंग्रेज़नि बदतरीन सफ़ाकीअ सां ऐं ज़ुल्म जे कारवायुनि सां उन्हनि न रुगो तहरीक खे चीभाटियो, बग़ावत खे चीभाटियो, पर उनखां पोइ मुस्लमाननि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हुननि मुस्लमान जिते जिते बि बग़ावत जा या अहिड़े क़िस्म जा अंसरनि जा आसार मौजूदु हुआ या पावर कंहिं शिकिल में मौजूदु हो त उते हुननि तमामु इन करे वॾो हिकिड़ो बदतरीन हिकिड़ो ज़ुल्म जो दौरु अंग्रेज़नि। पोइ उन खे सर सैयद अहमद ख़ान जॾहिं पंहिंजो नंढो किताबु लिखियो, किताबु त न आहे मकालो आहे हिकिड़ो, असबाब बग़ावत हिंद, उन में सर सैयद अहमद ख़ान जेको पाण हुननि जे निज़ाम जो हिसो हो, उन्हनि जो पुर्ज़ो हो, ऐं उन कोशिशि कई त अंग्रेज़नि खे इहो महसूसु कराए त मुस्लमान तव्हांजा मुख़ालिफ़ न आहिनि, मुस्लमान तव्हां सां गॾिजी सघनि था, बशर्ते के तव्हां मुस्लमाननि ते हथु हल्को रखो, उन्हनि खे नवाज़ियो, उन्हनि खे तालीम ॾियो, उन्हनि खे मरातूं ॾियो, उन्हनि खे पाण खां परे न कयो। ऐं हिकु हदि ताईं सर सैयद अहमद ख़ान जी उन हिकमत अमलीअ ऐं उन मकाले वॾो किरदारु अदा कयो, छाकाणि त अंदरि हुनजे घर जो माण्हू हो ऐं हुन हिकिड़ो पूरो केस रखियो। ऐं नतीजे में सर सैयद जे हुन किताब खां पोइ या हुनजे हिकमत अमली खां पोइ या हुनजी मुदाख़लत खां पोइ, हुनजी लॉबिंग खां पोइ, इहे सभु शयूं रुगो मकालो न हो, लॉबिंग बि हुई ऐं अंग्रेज़नि बहरहाल हिकिड़ो हथु हल्को रखणु शुरू कयो। पर अंग्रेज़नि जी हिकमत अमली जेका आहे ऐं जेका मुस्लमान रवश उहा तमामु सख़्तु गीर रही, नज़र रखण वारी बि रही ऐं सख़्तु गीर बि रही ऐं उन्हनि ते एतबार न करण वारी। ऐं इन दौरान ज़ाहिर आहे त सॼो जेको इहो दौरु आहे 19वीं सदी जो शुरूआती ज़मानो आहे, इन खां अॻु में कुझु ॿिया बि असांखे ज़िक्र करणा पवंदा हुर तरीक़े सम्झण जे लाइ, छाकाणि त 1857 खां अॻु में ई रंजीत सिंह जो दौरु असां ॾिसूं था हिंदुस्तान जे अंदरि। ऐं रंजीत सिंह हिंदुस्तान खे जे अंदरि मतिलबु जेको पंजाब आहे, सिंध ऐं पंजाब जी तारीख़ ॾाढी मुख़्तलिफ़ आहे। सिंध हज़ारनि सालनि खां हिकिड़ो मुकमल रियासती वतन रहियो आहे, यानी वतन त हूअं बि हूंदो आहे, रियासत खां सवाइ बि हूंदो आहे, पर रियासती वतन रहियो आहे, यानी सिंध जी हिकिड़ी रियासत रही आहे या कॾहिं कॾहिं वधीक रहियूं आहिनि हुकुमरानियूं, पर सिंध जे अंदरि वतन त हुयो ई हुयो, पर रियासती शिकिल में बि वतन मौजूदु हो। माना रियासत जो मतिलबु पॉलिटिकल आहे, त माना सिंध रुगो जोग्राफियाई वतन न हो, सिंध जे अंदरि हिकिड़े क़िस्म जो पॉलिटिकल जंहिंखे चऊं था असां वतन वारो तसवर मौजूदु हो ऐं उन जी हज़ारे साल पुराणी रिवायत हुई। पंजाब कॾहिं बि हिकु मुकमल वहदत वारे वतन जी शिकिल में मौजूदु न रहियो आहे रंजीत सिंह खां अॻु में।
सॼी तारीख़ पंजाब जी में पंजाब टुकरनि में प्रिंसली स्टेट्स में राजाउनि महाराजाउनि या मुख़्तलिफ़ हुकुमराननि या ट्राइबल हेड्स जे असर हेठि मुख़्तलिफ़ ज़ेली जेके रियासतूं आहिनि उन्हनि जो हिकिड़ो मजमूओ रहियो आहे। ऐं वधि में वधि पंजाब जे ख़िते खे जेका शइ जोड़े रखंदी हुई उहे 5 दरिया हुआ, इन मां ई नालो जुड़ियो हुनजो, 5 आब पंजाब। पर पंजाब कॾहिं रणजीत सिंह पंजाब जी तारीख़ जो हिकिड़ो पहिरियों हुकुमरान हो। ऐं उनजो हिकिड़ो दिलचस्प पासो हीउ बि आहे, ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं थियूं निकिरनि, उहो हीअ आहे त हिंदुस्तान जे अंदरि इहा तारीख़ जो अजीब दिलचस्प वाक़ियो आहे, अजीब हिकिड़ा लकाव थियनि था तारीख़ जा। हिंदुस्तान जे तारीख़ में अंग्रेज़नि जे दौर खां अॻु ताईं जेकॾहिं को ख़ितो सभिनी मां मज़लूम रहियो आहे त उहो पंजाब रहियो आहे। हिन माना में जंहिंखे बि दिल्ली फ़तह करणी हूंदी हुई, आगरो फ़तह करणो हूंदो हो, कलकत्तो फ़तह करणो हूंदो हो, या हिंदुस्तान जा मर्कज़ जेके पावर जा हुआ उहो फ़तह करणा हूंदा त उनजो लंघु दिल्ली हो। इन करे उहो पहिरीं लाहौर खे जेसि ताईं ताराज न कंदा हुआ, उनखे फ़तह न कंदा हुआ ऐं ज़ुल्म जी बाज़ार गरम न कंदा हुआ, सिसनि जा मीनार उभा न कंदा हुआ त अॻिते वधी न सघंदा हुआ। इन करे पंजाब में चवंदा हुआ त तारीख़ी तरह त पंजाब जा माण्हू कमाईंदा ई ॿाहिरनि जेके हुकुमराननि जे लाइ जेके ईंदा हुआ, महमूद गज़नवी खां वठी 11वीं सदी खां वठी ऐं वेंदे इहो दौरु हलंदो रहियो। त रणजीत सिंह हिकिड़ो अहिड़ो हुकुमरान हो जेको जंहिं टेक ओवर कयो त हुन, मां चवंदो आहियां त रणजीत सिंह यूनान जो जीअं फिलिप आहे, जीअं सिकंदर जो पीउ फिलिप हो, यूनान कॾहिं बि हिकु मुल्क न रहियो आहे, यूनान जा मुख़्तलिफ़ हिसा रहिया आहिनि। त जीअं सिकंदर जे पीउ फिलिप यूनान खे, उहो मैसेडोनिया जो हो, जीअं यूनिफाए करे हिकिड़े वतन जी शिकिल ॾिनी यूनान खे, यूनान जो जेको वतनी यूनान जो तस्वर जो ख़ालिक़ जेको आहे उहो ज़ाहिर आहे उहो सियासी अॻुवान हो। त रणजीत सिंह पंजाब खे पहिरियों दफ़ो ईअं मिलाए हिकिड़े मुल्क या हिकिड़े वतन जी शिकिल ॾिनी। ऐं इहा बि हक़ीक़त आहे त रणजीत सिंह जी तौसी पसंदीदा जाइज़ कॾहिं बिकरार कोन ॾिबी, सिंध खे फ़तह करण में चाहिं, ॿियनि इलाइक़नि खे फ़तह कयईं, इसराकी वसे पंजाब जो हिसो कॾहिं रहियो ई कोन हो, इनखे फ़तह रणजीत सिंह कयो 1818 जे ज़माने में। त रणजीत सिंह जी तौसी पसंदी वारो जेको मनफ़ी पासो आहे उन सां गॾोगॾु ॿियो पासो इहो बि आहे हुनजो हिकिड़ो त रणजीत सिंह हिकिड़ो सेक्युलर माण्हू बि हो। रणजीत सिंह जी हुकूमत में जेतोणीकि अक्सरियत सिखनि जी हुई, जो पाण सिख हो, पर उन में मुस्लमान बि शामिलु हुआ, उन में हिंदू बि शामिलु हुआ, उन में ॿियनि मज़हबनि जा माण्हू बि शामिलु हुआ। ऐं बहरहाल ऐं अंग्रेज़नि सां रणजीत सिंह टकर खाधो ऐं रणजीत सिंह जी ज़ाहिरात। ऐं उहो दौरु आहे हिकिड़ो दिलचस्प ॻाल्हि, इन विच में ॻाल्हि करे पोइ मां ईंदुसि सोरनि जी तारीख़ ते ऐं थोरो अंग्रेज़ दौर जी ॻाल्हि करे। चयो वञे थो, ऐं इहा ॻाल्हि साईं जी एम सैद बि पंहिंजे किताब में लिखी आहे ऐं ॿियनि ज़ाहिरा माण्हुनि बि लिखी आहे, छाकाणि साईं जी एम सैद बि ज़ाहिरा उन्हनि किताबनि मंझां ई उहा ॻाल्हि पढ़ी आहे। त ऐं उन बारे में को पको पुख़्तो सबूत न आहे, पर हिकिड़ी तारीख़ में रिवायत बयानु कई वई आहे, ॻाल्हि कई वई आहे। ऐं उहा इहा आहे त सैयद अहमद बरेलवी ऐं शाह इस्माइल शहीद इहा जेका तहरीक हलाई रणजीत सिंह जे ख़िलाफ़ु, जेके बालाकोट में पाण मारिजी वियो, ऐं जेको बालाकोट हाणे सूबे सरहद में आहे, इहो पूरो इलाइक़ो रणजीत सिंह अॼोके ख़ैबर पख्तूनख्वा खे पंजाब हिसो ठाहे ॾियो। इन करे अॼोको ख़ैबर पख्तूनख्वा पंजाब जो हिसो हो ऐं रणजीत सिंह जे ज़माने में, ऐं पेशावर पंजाब जो शहर हो, पंजाब शामिलु हो। त इन करे चयो वञे थो, ऐं साईं जी एम सैद बि ॻाल्हि लिखी आहे त सैयद अहमद बरेलवी जीअं त ख़िलाफ़ु हो रणजीत सिंह जे, ऐं हुनखे इहा बि ख़बर हुई त रणजीत सिंह जे इरादनि में सिंध बि शामिलु आहे, त हिन खे फ़तह कंदो, ऐं हुन अटैम्प्ट बि कया कुझु। इन करे हुन छा कयो त हुन हिते अची ऐं जंहिंखे चयो वञे थो हुर तहरीक, उनखे ठाहींदड़ जेको पोयां कुवत हुई उहो सैयद अहमद बरेलवी ऐं शाह इस्माइल शहीद वारा हुआ, जिन हिते पीर साहिब जो असरु ॾिसी, उन ज़माने में जेको उन ख़ानदान जो असरु ॾिसी, पीर मुरीदी जो निज़ाम ॾिसी, पावर जी शिकिल त हुई न हिकिड़ी, त हुननि खे ज़ाहिर जीअं त हे बि भली मज़हबी सही, पर हुआ त पॉलिटिकल तहरीक वारा माण्हू, त हिननि अचे हथु रखियो ऐं चयो वञे थो त जेका हुर तहरीक आहे उनजो नालो ई उन्हनि रखियो हिन ते। हुर जो मतिलबु आहे आज़ादी लाइ विहण वारा। इहा ॻाल्हि साईं जी एम सैद जे हवाले सां ॻाल्हि कोट करे कई त हुर तहरीक जे बारे जे आगाज़ जे बारे में या उन जी शुरूआति जे बारे में तहरीक जा बुनियाद कीअं पिया, उन में हिकिड़ी रिवायत ज़ाहिर आहे उहा इहा बि आहे जेका साईं जी एम सैद लिखी आहे, ऐं हुन बि इहो ई लिखियो आहे त ईअं चयो वञे थो, ज़ाहिर आहे त उनजो को पको पुख़्तो सबूत न आहे, पर रिवायतूं आहिनि तारीख़ में माख़ुज़ इहे ई आहिनि त सैयद अहमद बरेलवी ऐं शाह इस्माइल शहीद वारनि जी जेका हिकिड़ी रणजीत सिंह जे ख़िलाफ़ु जेका तहरीक हुई, ऐं
उन तहरीक जे ज़माने में हुननि खे ज़ाहिरात रंजीत सिंह जी जिते जिते बि तौसी पसंदी इरादा हुआ उनमें सिंध बि शामिल हुई। त हुननि हिते अची ऐं पीर साहिब जे उन ज़माने जे जेको माण्हू हुआ, उनजा फॉलोअर हुआ, उन्हनि जी ताक़त सघ खे या हिकिड़ी मुनज़म क़ुवत खे साम्हूं रखी हुननि लाॻापा पैदा कया ऐं हुननि पंहिंजा तालुकात पैदा कया ऐं साईं लिखियो आहे त उन खे जेको हीउ हुर तहरीक जो नालो आहे, हुर, इहो उन्हनि नालो ॾिनो। ऐं बहरहाल हाणे उनजो इहा हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ो हवालो आहे। पर असुलु ॻाल्हि करण जी इहा आहे जेका हुर तहरीक खे सम्झण लाइ ज़रूरी आहे, मां करणु चाहींदुसि, उहा इहा त जॾहिं अंग्रेज़ पंहिंजी हिते कंपनी जा 100 साल ऐं पोइ ब्रिटिश पार्लियामेंट जो हिकिड़ो पूरो दौरु वेठे थी, त उन ज़माने में ज़ाहिरात हिंदुस्तान सॼे जे अंदरि, ॾिसो हिंदुस्तान अंग्रेज़नि खां अॻु में, तोड़े अंग्रेज़नि जे ज़माने में हिंदुस्तान पंहिंजी पूरी तारीख़ में कॾहिं बि हिकु वतन न रहियो आहे, हिकु मुल्क न रहियो आहे। यानी जेके ग्लोरियस ईराज़ हुआ, हुनजा दौर हुआ, मौर्या घराणे जो ज़मानो ऐं मुख़्तलिफ़ दौर जेके आहिनि, उन ज़माने में बि हिंदुस्तान मुख़्तलिफ़ वतननि, क़ौमुनि, मज़हबनि जो ख़ितो रहियो आहे। पर अंग्रेज़ अची उन ते जो कब्ज़ो कयो त उन में हुन अंग्रेज़नि जे करे उहे जेके बि ताक़त जूं शिकिलियूं हुयूं, उन्हनि पंहिंजो पंहिंजो पाण खे थ्रेटन महसूसु कयो। उन में सभ खां वधीक मुस्लमान शामिल हुआ ऐं इहो दौरु रंजीत सिंह वारो जेको आहे उहो पूरो त हिकिड़ो बुनियादु पियो। त मतिलबु त इहे बग़ावतूं ऐं तहरीकूं, उहा ॿी ॻाल्हि आहे, हिकिड़ी ॿी मां ॻाल्हि करंदो हलां त सैयद अहमद बरेलवी ऐं शाह इस्माइल शहीद जी जेका तहरीक ही रंजीत सिंह जे ख़िलाफ़ु, उन्हनि खे अंग्रेज़नि हिकमत अमली तौरु इनडायरेक्टली आज़ादु छॾे, छो त अंग्रेज़नि खे मथे जो सूरु हुयो रंजीत सिंह सां, अंग्रेज़नि जो मथे जो सूरु उहो हो। त हिननि जो मुजाहिदनि पंहिंजे मुंहं सां वठी जिहाद शुरू कयो त अंग्रेज़ ख़ुशि थिया, चङो जो हिननि इहो कमु शुरू कयो, जेको कमु असांखे करणु खपंदो हो उहो कमु हिननि शुरू कयो। सो बहरहाल इहे तहरीकूं थियनि थियूं। पर अॻिते हली हिकिड़ो जॾहिं 1857 खां पोइ हिकिड़ो माहौल जुड़ंदो वियो त हिकिड़ी सूरत हाल जुड़ंदी वई। हाणे इन में जेका असां हुर तहरीक जा जेके ॿ दौर आहिनि, उन ते ॿिन्ही ते ॻाल्हि खां मां हिकु अधु मां ॻाल्हि ॿी करणु चाहींदुसि, उहा इहा त इन बग़ावत खां पोइ मुस्लमान अक्सरती इलाइक़नि ते हुननि एतबार करणु छॾे ॾिनो, सवाइ पंजाब जे। अॼोको पंजाब जेको आहे, हे जेको पंजाब जो जेको हे किरदारु जेको तश्कील थियो आहे, इहो तश्कील थियो आहे अंग्रेज़ दौर में। छाकाणि त हिंदुस्तान जे समूरनि मुस्लमान अक्सरती इलाइक़नि में जेके अक्सरती मुस्लमान हुआ, उहे अंग्रेज़ खे क़बूल न करे रहिया हुआ ऐं वाहिद पंजाब हो जिते हुक्मरान मुस्लमान न हुआ, अक्सरत में न उहो हुआ, पर हुक्मरान सिख हो ऐं उहो अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु हो ऐं नतीजे में उनजे ख़िलाफ़ु हिकिड़ी बग़ावत पई हली। त इन करे उन्हनि खे सपोर्ट बि कयूं ऐं पूरो पंजाब जो जेको अस्करी पासो आहे पंजाब जो, उहो इन ज़माने खां वठी तश्कील थियणु शुरू थियो आहे। हाणे असां चऊं था त हीअ जेके अंग्रेज़नि एतबार करणु छॾे ॾिनो, नज़र रखणु शुरू कयूं ऐं हिकिड़ो जेके बि इन पूरे नंढे खंड में मुख़्तलिफ़ शिकिलियूं उहे सभु सिंध जे अंदरि उन ज़माने में, हाणे इहा ॻाल्हि था कयूं असां 19वीं सदी जे पोएं अध जी, त 19वीं सदी जे पोएं अध जे अंदरि हाणे ज़ाहिरात तव्हां तसवर कयो त उन ज़माने जी सिंध कहिड़ी आहे। मां थोरो मंज़रनामो पेश कयां। 1843 में अंग्रेज़नि सिंध खे फ़तह कयो, मीर साहिबनि जी साहिबी खसे। हालांकि अंग्रेज़नि सां मीर साहिबनि जो हिकिड़ो मुआदो थियलु हो ऐं उन मुआदे तहत हुननि खे सिंध फ़तह न करणी हुई रस्मनि, त हे टैक्स ॾींदा हुआ ऐं ताउन बि कंदा हुआ। 1843 खां अॻु में कराची में अंग्रेज़नि पंहिंजा कारखाना, पंहिंजा कमकार शुरू करे छॾिया हुआ। कराची ते हुननि जो असरु ऐं होल्ड अॻु में ई शुरू थी, पूरो ॾहाको अॻु में शुरू थी चुको हो। पर ज़ाहिर आहे त हूअं केतिरनि मुअरख़नि लिखियो आहे, साईं जेम्स बि लिखियो आहे, पर मां इन ॻाल्हि में वधीक वज़न ॾियां थो एम एच पॉवर साहिब जी राय खे। हिकिड़ो मौक़िफ़ इहो आहे जेको साईं बि लिखियो आहे, उहो इहो आहे त चार्ल्स नेपियर जॾहिं अफ़गानिस्तान खे में शिकस्त खाधी त हुनखे लॻो त मां वापसि मुंहुं कीअं ॾेखारींदुसि, त हुन उन मुआदे जी भञकड़ी कंदे ऐं सिंध खे फ़तह कयो, इहो सम्झी त मीर साहिबनि जो दौरु सवलो आहे ऐं मीर साहिबनि खे शिकार खां सवाइ फ़ुर्सत कोन थी मिले। हुननि जो अस्करी पासो ॾाढो कमज़ोरु आहे, हुननि खे रियासत हलाइणु अचे कोन थी
ऐं हुननि जो जेको अंदाज़े हुक्मरानी आहे उहो अहिड़ो आहे जंहिंमें मीर साहिबनि जी हुकूमतुनि खे ड्राइणु ऐं सिंध फ़तह करणु ॾुखियो कमु न आहे, छो त हुननि खे सारिया पिया सॼा सिस्टम। पर एम.एच. पवर साहिबु इन जो वरी काउंटर नैरेटिव हिकिड़ो ॾिनो आहे ऐं उहो उनखे मां वधीक ठोस सम्झां थो। उहो इहो आहे त जेकॾहिं अफ़गानिस्तान मां शिकस्त न बि खाए हा अंग्रेज़, तॾहिं बि सिंध खे कोन छॾे हा। इहो कीअं मुमकिन आहे त जंहिं वतन वटि सामूंडी बंदर हुजे ऐं बंदर हुजनि, उहो एॾी स्ट्रेटेजिक अहम लोकेशन खे, अहम इलाइक़े खे ॿियो एॾो अमीर हुजे, एॾो ज़रख़ेज़ हुजे, त उन खे कीअं अंग्रेज़ छॾे हा पंहिंजे राॼ दौरान। इन करे इहा ॻाल्हि माना हिकिड़ो सबबु थी सघे थो त हुननि इमीडिएटली अफ़गानिस्तान में शिकस्त खाई सिंध खे फ़तह कयो, पर बुनियादी तौर ते सिंध खे छॾनि कोन हा, उनखे ज़रूरु फ़तह कनि हा, छाकाणि त सिंध खे छॾण सां हुननि जो पूरो प्रोजेक्ट पूरो कोन थिए हा, कॉलोनियल हिकिड़ो स्कीम पूरी न थिए हा। ऐं पोइ बहरहाल हुननि 4 सालनि जे अंदरि यानी 43 में हुननि सिंध खे फ़तह कयो ऐं 47 में 1847 में हुननि सिंध खे बॉम्बे सां शामिलु करे छॾियो। अञा कमिश्नरेट कोन ठही आहे, उहा बाद में ठही आहे। आम तरह माण्हू मुग़ालते में मिलाइनि था शयुनि खे। सिंध खे बॉम्बे में शामिलु करे छॾियूं ऐं पोइ 1867 जे ज़माने ताईं सिंध खे पंहिंजो जुदा कमिश्नर ॾेई ऐं कमिश्नरेट जो निज़ाम ॾेई पूरो, ऐं उनखे सिंध खे हलाइणु शुरू कयूं। पर बहरहाल सिंध बम्बई जो हिसो हुई। हाणे तव्हां सम्झो त इहो आहे 19वीं सदी जो पोयों अधु, जंहिंमें अंग्रेज़नि सिंध खे फ़तह करे वरितो आहे ऐं अंग्रेज़नि जो पूरो राज शुरू थी वियो आहे। बग़ावत जेका आहे उहा 57 में थी चुकी आहे। मुस्लमान अक्सरियती इलाइक़नि ते हुननि जी नज़र आहे। हिकमत अमलियूं अंग्रेज़नि जूं पूरियूं जुड़ी रास थियूं आहिनि। त हाणे तव्हां सोचो त हुर तहरीक, मां हाणे हुर तहरीक त हुर तहरीक खे, जेका हुर तहरीक अञा तहरीक जी शिकिल में साम्हूं न आई, पर हुर क़ुवत मौजूदु हुई न। हिननि जो जेको बहरहाल असां हुन सां इख़्तिलाफ़ कयूं, इतफ़ाक़ कयूं, पर हिकिड़ो पीर साहिबनि जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो ख़ानदानी या हिकिड़ो अक़ीदे जो निज़ाम आहे ऐं उन निज़ाम तहत हुननि वटि पंहिंजी हिकिड़ी क़ुवत मौजूदु हुई। हाणे उहा ज़ाहिर आहे त असांखे उन बारे में केतिरा तनक़ीदी ख़्याल आहिनि। असांजी ख़्याल जूं इहे शयूं न आहिनि, पर अंग्रेज़नि खे त का बि मुनज़म क़ुवत न पई क़बूल पई न। अंग्रेज़नि जे लाइ त का बि अहिड़ी अवामी क़ुवत, भली उहा मज़हबी हुजे, भली उहा अक़ीदे वारी हुजे या पीरी मुरीदी वारी हुजे या कंहिं बि शिकिल में हुजे, माण्हुनि जी गॾियल सघ जी का बि शिकिल हिकिड़े साम्राजी क़ुवत खे कीअं क़बूल पवंदी ऐं कीअं उन सां हू राज़ी थींदा। इन करे हुननि जी सिंध में जेका नज़रूं पयूं, उन में हिकिड़ो अहम मर्कज़ ज़ाहिर आहे, उहा आहे जंहिं अॻिते हली हुर तहरीक खे जनमु ॾिनो। ऐं उन में हाणे ज़ाहिर आहे त चवंदा आहिनि त सबबनि जो ऐं नतीजनि जो पाण में वॾो जदली तालुक़ु आहे, हिकिड़ो मिटी माइटी आहे पाण में। सबब नतीजनि खे पैदा कनि था ऐं नतीजा वरी सबबनि खे पैदा कनि था ऐं वरी उहे नतीजा सबब ऐं नतीजा सभु इहो हिकिड़ो तारीख़ जो जदली सिलसिलो आहे। उन में जेको बुनियादी अंसर जेको आहे, जेको मां सवेर ॻाल्हि कई, उहा इहा आहे त अंग्रेज़नि इन बग़ावत खां पोइ अफोर्ड नथी करे सघिया त हू कंहिं बि इलाइक़े में अहिड़ी कंहिं तहरीक खे या अहिड़े कंहिं ग्रोह खे या अहिड़ी कंहिं क़ुवत खे ईअं आज़ादु छॾे ॾियनि जेका पंहिंजे मुंहं सां पंहिंजनि बुनियादनि ते वधी ऐं अॻिते हली को ॾचो पैदा करे वॾो। छाकाणि त अञा ताईं ख़बर त कोन्हे अंग्रेज़नि खे त को जंग अज़ीम लॻंदी पहिरीं ऐं ॿी जंग लॻंदी अज़ीम लॻंदी ऐं हिन जा कम पूरा थी वेंदा। अंग्रेज़नि खे का ख़बर न हुई 19वीं सदी में। हू त सम्झी रहिया हुआ, यानी सर सैयद अहमद ख़ान जहिड़ो माण्हू जंहिंजे बारे में मूंखे सख़्तु एतिराम बि आहे, सख़्तु तनक़ीद बि आहे, उहो जॾहिं इंग्लैंड घुमणु वियो, अंग्रेज़नि खे चई मूंखे स्कॉलरशिप ॾियो, मां घुमी अचां, पोइ पंहिंजे ख़ानदान बि वठी वियो। जॾहिं कैम्ब्रिज घुमियो, ऑक्सफोर्ड घुमियो, निज़ाम हुकूमत ॾिठईं, पार्लियामेंट ॾिठईं, हाउस ऑफ कॉमन्स ॾिठईं, त हुन इहो सम्झो त हीअ कॾहिं बि वापसि न वेंदा। अंग्रेज़नि जो ज़वालु कॾहिं बि न ईंदो। सर सैयद अहमद ख़ान पंहिंजे मरण जे आख़िरी घड़ी ताईं इहो सम्झी कोन सघियो त को हे कॉलोनियल दौरु वापसि वेंदो हलियो। सर सैयद अहमद ख़ान जो इदराक न पियो कमु करे हिते त हू सम्झी सघे हा त को हीउ दौरु नेठि मटिबो ऐं तब्दील थींदो ऐं बेठकती दौर जी पंहिंजियूं लिमिटेशन्स आहिनि हिकिड़ियूं। पर बहरहाल त उहो जेको दौरु हो, उन में अंग्रेज़नि हिंदुस्तान जे मुस्लिम अक्सरियती इलाइक़नि में, तोड़े अक़लियती इलाइक़नि में, उते छाकाणि त जेके अक़लियती इलाइक़ा आहिनि, इहा बि इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे त अक़लियती इलाइक़ा जिते मुस्लमान थोराई में हुआ, जीअं उत्तर प्रदेश आहे, जीअं मिसाल तौरु बिहार आहे या पूरो उत्तर हिंदुस्तान आहे,
हे मुग़लनि जो बुनियादी मर्कज़ त इहे इलाइक़ा न, त इन करे मुग़लनि जो जी जेका सॼी कामोराशाही जेको रियासती जेको ढांचो उहो त अक़लियती सूबनि मां ईंदो। मुग़ल को सिंध मां त कोन खणंदा हुआ माण्हू या पंजाब मां खणंदा। मुग़लनि जो टोटल पावर स्ट्रक्चर जेको आहे उहो हिंदुस्तान जे मुस्लमान अक़लियती सूबनि इलाइक़नि मां खयल हो। इन करे अक्सरियती सूबा त नज़र में हुआ ई हुआ अंग्रेज़नि खे, पर मुस्लमान अक़लियती इलाइक़ा बि हुननि जे लाइ मथे सूर ज़हन में हुआ त हीअ पावर जो मर्कज़ रहिया आहिनि ऐं मुग़ल ज़वाल पज़ीर आहे। इन करे हिते बि गुंजाइशूं आहिनि जो सुभाणे के बग़ावतूं थियनि। त इन सॼे कॉन्टेक्स्ट में सिंध खे फ़तह करे चुका आहिनि ऐं सिंध जे अंदरि ज़ाहिरात हिकिड़ी बेचैनी जी लहर डोड़ी वई ऐं सिंध हिकिड़ो अंग्रेज़नि जो हिकिड़े जे पूरे साम्राजी निज़ाम जो ऐं हुकूमत जो हिसो थी वई। त इन्हनि सभिनी मुहरिकनि खे ॾिसंदे हुननि ज़ाहिरात सबबु पिया थियो। हाणे सबबु हिकिड़ो कहिड़ो मिसाल तौरु ज़िक्र में ईंदो आहे। सबबु हिकिड़ो इहो त अंग्रेज़नि ज़ाहिरा सिंध खे फ़तह करे ऐं बम्बे सां मिलायो ई पैसनि जे करे हो बेसिकली ज़ाहिरा टैक्स दौलत ई जंहिंजे करे लुटण लाइ। जॾहिं सांगड़ ऐं ख़ैरपुर जे इलाइक़नि में हीअ मुनज़िम क़ुवत ई हिननि जे हारियुनि खे भली खणी असांखे हुननि जे फ़िक्र या ख़्याल सां जेको बि इख़्तिलाफ़ु हुजे, पर उहो हुआ त ग़रीब माण्हू न हुआ त हारी नारी आम माण्हू आहे। सिंध जा माण्हू आहे। त जॾहिं टैक्स जो निज़ाम हाणे बम्बई पे टैक्स वठे ऐं अंग्रेज़ पे टैक्स वठे, हिननि माण्हुनि इहो चई इनकार करणु शुरू कयो त असांजी सॼी उपत पीर साहिब जे लाइ आहे। असांजे जाननि जो मालिक बि उहो आहे, असांजे माल जो मालिक बि उहो आहे, असांजे ॿनियुनि जो मालिक बि उहो आहे, असांजी सॼी आमदनी जो मालिक उहो आहे। हाणे तव्हां तसवुरु कयो, आहे त बज़ाहिर हिकिड़ी पीर परस्ती जी ॻाल्हि, पर उनजे अंदरि हिकिड़ो पॉलिटिकल मसइलो आहे, इकनॉमिक मसइलो आहे। अंग्रेज़ उन्हनि खे चयो त जेकॾहिं तव्हांजी सॼी उपत पीर साहिब जे लाइ आहे ऐं तव्हांजो सभु कुझु उन जे लाइ आहे, पोइ टैक्स भाई कंहिंखे कीअं ॾींदव तव्हां असांखे? माना हिकिड़े लिहाज़ खां इहो अंग्रेज़नि खे टैक्स ॾियण खां इनकार जी शिकिल हुई त जीअं त असांजे सभु कुझु जो मालिक पीर साहिब आहे, इन करे असांजी समूरनि मामलनि जो फ़ैसिले जो अख़्तियार उन खे आहे। अंग्रेज़नि इन ते सख़्ती कई ऐं त इहा हिकिड़ी ॻाल्हि घटि ज़िक्र में आई आहे आम तरह त सियासी बग़ावतुनि जा मुआशी सबब बि हूंदा आहिनि ऐं साम्राजियत जो बुनियादी जेको सियासी ढांचो आहे उनजे अंदरि मुआशी मफ़ाद आहिनि। त इहा सिंध जे अंदरि ही पहिरियां माण्हू हुआ जिन इन नाले में त असांजी उपत पीर साहिब जी आहे, उन ते हक़ बि पीर साहिब जो आहे, मालिकी पीर साहिब जी आहे। अंग्रेज़ जो इन ते का मालिकी न आहे। असां टैक्स जे हू चवंदो त ॾींदासीं, न त असांजो मालिक उहो आहे। अंग्रेज़नि खे पहिरीं पहिरीं ॾुखियाई या चैलेंज महसूसु थियो हिननि जे मां, उहो इन सूरत हाल में हो। ऐं पोइ ज़ाहिर आहे त उन खां पोइ हिननि नज़रदारी वधाई, सख़्तियूं वधायूं ऐं हिकिड़ो पूरो हुननि खे इहो नज़र आयो त ही उहो हिकिड़ो अहिड़ो ग्रोह आहे जेको असांजे लाइ वॾो ॾचो पैदा करे सघे थो, सियासी सघ रखे थो। भल त बज़ाहिर पीरी मुरीदी जे तसवर शिकिल में हुजे, पर उनजे अंदरि जेको जोहर आहे उहो त साम्राज्य दुश्मन थी सघे थो, उहो त बग़ावत करे सघे थो। ऐं शयुनि जा थोरी ज़ाहिरी रूप ॾिसबा आहिनि, शयुनि जे ज़ाहिरी रूपनि जे अंदरि असुल रूप हूंदा आहिनि ऐं उहे मुमकिन आहे ख़बर न हुजे उन्हनि खे, मुमकिन आहे उन्हनि गिरोहनि खे ख़बर न हुजे त उन्हनि जे ज़ाहिरी रूप जे अंदरि अंदरि कहिड़ा कहिड़ा इम्कान ॿिया आहिनि। कंहिं तसवुरु कयो त हिकिड़ो अहिड़ो घराणो, सैयद घराणो या मराहत याफ़्ता घराणो, अमीर घराणो जंहिंजी एॾी फॉलोइंग आहे, उनजो हिकिड़ो घराणे जो वॾो उहो बाग़ी थी बीह रहंदो, उहो सुर बादशाह थी बीह रहंदो, उहो पंहिंजे दौर जो हिकिड़ो अहिड़ो बाग़ी थींदो जंहिंखे मौत जी परवाह न हुजे, जंहिं जेल काटिया, सख़्तियूं सठियूं, जंहिंजे माण्हुनि दरबदरी, मतिलबु हिकिड़ो मराहत याफ़्ता बज़ाहिर शिकिल वारो घराणो, उन जो हिकिड़ो माण्हू त तारीख़ में का ख़बर न हूंदी आहे त मोहर कीअं। सो बहरहाल इन सॼी सूरत हाल में 19वीं सदी जे पोइ अध में डेवलप थींदी थींदी नेठि वञी उन बग़ावत जी शिकिल वरिती जेका हुननि जी पहिरीं बग़ावत आहे। यानी तक़रीबन 10 साल जो या 15 साल या जेको बि दौर आहे, पर सम्झो त 1894-96 जे ज़माने में हिकिड़ी उनजो उरूज आहे। पर ज़ाहिर आहे त बग़ावतूं कोई कॾहिं न हूंदियूं आहिनि, उनजे अॻु बि पस मंज़र हूंदो आहे, उन खां पेश मंज़र हूंदो आहे, पस मंज़र, पेश मंज़र ऐं मुस्तक़बिल जो मंज़रनामो हूंदो आहे। इहा पहिरीं बग़ावत ई जंहिंजा नाला मशहूरु आहिनि।
ऐं इहा बग़ावत पहिरीं हुई। हाणे ज़ाहिर आहे त इहा जेको दौरु आहे, जेको इहो दौरु आहे पहिरीं बग़ावत जो, त इन ज़माने में अञा पीर साहिबु सूर्य बादशाह मतिलबु मौजूदु न आहे, उहो मौजूदु ई न आहे। ऐं पर थियो छा त उन पहिरीं बग़ावत खे कुचलण खां पोइ जेके बदतरीन अज़ियत गाह, सऊबतूं, सख़्तियूं, पोरिया, जबरी पोरिया ऐं नज़रदारी, रियासत जो अताब ऐं जबर जेको हिननि माण्हुनि सठो, इन करे उहो तारीख़ जो हिकिड़ो वॾो बाब आहे। ऐं हक़ीक़त इहा आहे त असां उन्हनि खे फ़क़ति हिकिड़े गिरोह जो मसइलो सम्झी ऐं पंहिंजे तारीख़ में एतिरो कलमबंद न कयो आहे ऐं एतिरो असां उनखे अहमियत न ॾिनी आहे। ऐं त हक़ीक़त इहा आहे त इहो मामिलो फ़क़ति न हुरनि जो हुअणु खपे, न पीर साहिब जे पोइलगनि जो हुअणु खपे। इहो सिंध जे तारीख़ जो हिकिड़ो बाब आहे जंहिंखे असां पंहिंजे हिसाब सां पंहिंजे क़ौमी तनाज़ुर में ऐं हक़ीक़तुनि जे तनाज़ुर में न उन में वधाउ कजे, न उन में शइ घटाए पेश कजे। जीअं शयूं हुयूं उन्हनि जो दुरुस्त तर्जुमो करे असां पंहिंजे तारीख़ में रखूं, छाकाणि त बहरहाल उहा हिकिड़ी। हाणे उन पहिरें दौर खां पोइ जेको विच वारो दौरु आहे, माना हाणे पहिरीं बग़ावत 19वीं सदी जे आख़िरी ज़माने में, उनजा सबब मूं ॿुधाया, मोहरिक ॿुधाया। हाणे 20वीं सदी शुरू थिए थी ऐं 20वीं सदी जॾहिं शुरू थिए थी त इन दौरान कुझु ॿिया वाक़िया थी चुका आहिनि, उन्हनि खे सम्झणो पवंदो। ऐं पोइ थो अचां मां ॿी तारीख़ ते। 1885 में कलकत्ते में कांग्रेस ठही, ऑल इंडिया कांग्रेस ठही। 1905 में बंगाल विरहाइजी वियो। ऐं हीअ जेका सैयद अहमद बरेलवी ऐं शाह इस्माइल शहीद वारनि जी तहरीक हुई, उन्हनि जो घणो जेको माण्हू हो उहो बंगाल मां ईंदो हो। हुननि जा घणा बेस जेके हुआ उहे बंगाल में हुआ ऐं उहे बि त इहे सभु शयूं हुयूं। हाणे 1905 में बंगाल विरहाइजी वियो, 1906 में मुस्लिम लीग ठही ऐं ॿई पार्टियूं अंग्रेज़नि ठहिरायूं। ऑल इंडिया कांग्रेस बि अंग्रेज़नि ठहिराई ऐं ऑल इंडिया मुस्लिम लीग बि अंग्रेज़नि ठहिराई। सिंधी में हूअं चइबो आहे इकनॉमिक्स जी ॿोली में डिमांड एंड सप्लाई। जॾहिं 1905 में बंगाल खे विरहायूं त कांग्रेस मुखालफ़त कई हुनजी, त तव्हां असांखे छो विरहायो आहे मज़हबी बिनाद ते, माना पहिरीं पार्टीशन थी। त अंग्रेज़नि डिमांड पैदा करण जे लाइ ज़ाहिर आहे जेके नवाब हुआ बंगाल जा, जेके इन्हनि इलाइक़नि जा जेके नवाब हुकुमरान तबिको मुस्लमान अशराफ़ियाई, उन्हनि खे अॻियां करे, सर आगा ख़ान खे अॻियां करे ऐं हुननि 1906 में माना ॿई पार्टियूं बंगाल में ठहियूं। ऑल इंडिया कांग्रेस ठही ओलह बंगाल में कलकत्ते में ऐं ऑल इंडिया मुस्लिम लीग ठही ओभर बंगाल में कलकत्ते में, पंहिंजो ढाका में। ॿई पार्टियूं हिंदुस्तान जूं इहे पार्टियूं ठहियूं बंगाल में ऐं ॿिन्ही पासे बंगालियुनि जो वॾो हुन में रोल हो ऐं पर अंग्रेज़नि जो बुनियादी हो। पर हाणे इहो दौरु शुरू थिए थो ज़ाहिर आहे। ऐं उन खां पोइ अंग्रेज़नि ज़ाहिर आहे त हिकिड़ो ॿियो कमु शुरू कयो। उहो कमु इहो शुरू कयो त अंग्रेज़नि खे त ख़बर न हुई त वापसि वेंदा हलिया। अंग्रेज़नि त हिते ऐं दुनिया में जिते बि विया हुआ उते पंहिंजो हिकिड़ो मुस्तक़िल नवाबादी सम्झी आया हुआ। अंग्रेज़नि 20वीं सदीअ में 1908 ऐं 9 खां हिकिड़ो आइनी सुधारनि जो दौरु शुरू कयो। हाणे उहो आइनी सुधारा को असां लाइ कोन हुआ, उहा आइनी सुधारा अंग्रेज़ राज जे लाइ हुआ। माना मिंटो मार्ले रिफॉर्म्स आंदऊं 8 में शुरू कयूं, 9 में आया। ऐं मां कुझु वाक़िया मिसाल बयानु कयां। 1919 में मॉन्टेगो चेम्सफोर्ड रिफॉर्म्स आया ऐं उन खां पोइ आख़िरी आइन आहे उहो त 35 में एक्ट आयो, जेको 1935 जो इंडिया एक्ट आयो। हाणे इहे सभु शयूं साबित कनि थियूं त अंग्रेज़ खे हिंदुस्तान छॾण जो कोई इरादो कोन हो। हिते पंहिंजी मुस्तक़िल नओ आबादी ठाहिण जो इरादो हो। उन करे अंग्रेज़ लाइ चवंदा आहिनि, दिलचस्प ॻाल्हि आहे, ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरे थी, अंग्रेज़ लाइ चवंदा आहिनि त जेकॾहिं हू ग़ैर क़ानूनी कमु बि कंदो त कंदो क़ानूनी तरीक़े सां। अञा दिलचस्प हिकिड़ो बैंक न आहिनि त जेकॾहिं अंग्रेज़ खे कंहिं रेलवे स्टेशन खे बम सां उॾाइणो हुजे त टिकट वठी पोइ दाख़िल थींदो। यानी हू दाख़िल थियण खे में क़ानूनी इख़्तियार कंदो रस्तो, पोइ ॿी ॻाल्हि आहे त अंदरि वञी उनखे बम सां उॾाए सघे थो। त अंग्रेज़ खे पंहिंजो जेको बि हिकिड़ो नवाबादी निज़ाम हो, क़ानूनी निज़ाम हो, उन जे लाइ कान का हिकिड़ी, छो त हाणे ब्रिटिश डोमिनियन तहत हिंदुस्तान बरतानवी पार्लियामेंट जे मातहत हो ऐं बरतानवी पार्लियामेंट जो ज़ाहिर आहे पंहिंजो ब्रिटिश लॉ हो, सभु शयूं आहिनि। त इन सॼी सूरत हाल जे नतीजे में जॾहिं हिंदुस्तान जे माण्हुनि खे महसूसु थियो त अंग्रेज़ वापसि न वेंदो, ही इंतिज़ाम अहिड़ा करे रहियो आहे
जंहिंमें हिननि खे हिते मुस्तक़िल वेहणो आहे। अञा न उस्मानिया सल्तनत वई आहे, न अञा अंग्रेज़ कमज़ोर थियो आहे, न हिटलर उभरियो आहे, न पहिरीं जंग लॻी आहे वॾी, न ॿी लॻी आहे, न अंग्रेज़ जो खानो ख़राबु थी वियो आहे। अञा त अंग्रेज़ जे जाहो जलाल जो दौरु आहे ऐं ताक़त जो उरूज जो दौरु आहे। हिंदुस्तान खे हू पंहिंजा आइनी ढांचा ठाहे, कानून ठाहे, हिकिड़े सिस्टम में आणे रहियो पंहिंजी सहूलियत लाइ। त लाज़मी तरह हिंदुस्तान जे अंदरि उहे सोचूं उभरण लॻियूं वींदे उहा कांग्रेस जेका अंग्रेज़नि ठहिराई, उहा बि साम्राज दुश्मनीअ जे रस्ते ते हलणु शुरू कयईं। छाकाणि त ठाहे तव्हां सघो था का बि शइ, पर मुस्तक़िल तौरु तव्हांजी हसई थी रहे मुमकिन न आहे। साॻियो किस्मु मुस्लिम लीग जो आहे। तव्हां तसवर करे सघो था त आगा ख़ान, सर आगा ख़ान ऐं उन जे कम्यूनिटी जो इस्माइली खोजो मोहम्मद अली जिन्नाह, उहो हर महफ़िल में आगा ख़ान खे रद्द कंदो हो ऐं आगा ख़ान चवंदो हो, हे वाहिद खोजो आहे जेको मुंहिंजी हैसियत खे तस्लीम नथो करे। हुनखे अरमान रहियो हमेशह सॼी उमिरि। शयूं तव्हां ठाहे सघो था, पर शयूं पंहिंजे तारीख़ जे मुहरिकनि सां केॾांहुं वेंदियूं उहो तव्हांखे का ख़बर न हूंदी आहे। सो बहरहाल हिंदुस्तान जे अंदरि कांग्रेस हिकिड़ो पूरो हिंदुस्तान जे आज़ादी जो दौरु शुरू कयो। इन साॻे दौर में हिकिड़ी ॿी तहरीक ॾिसूं था असां, जेका बि साॻे क़िस्म जो जीअं हुर तहरीक आहे मज़हबी तहरीक। सोच उन जी मज़हबी आहे, उनजो मुहरिक मज़हबी आहे, पर उहा साम्राज दुश्मनीअ जे रुझान खे हिंदुस्तान में वॾी हथी ॾिए थी ऐं हिंदू मुस्लिम यूनिटीअ खे बि हथी ॾिए थी। उहा ख़िलाफ़त तहरीक आहे। यानी जीअं ई उस्मानिया सल्तनत वञे थी हली त 1920 में तहरीक शुरू थिए थी ऐं साईं जी एम सैद बि पंहिंजी ज़िंदगी जी सियासी सफ़र जी शुरूआति ख़िलाफ़त तहरीक सां शुरू कई 1920 में लॉर्ड कार्नवाली वारी कॉन्फ्रेंस में। त हाणे तव्हां सोचो त अंग्रेज़ जी तरफ़ां हिंदुस्तान जे बारे में मुस्तक़िल बुनियादनि ते कानून ऐं आइनी शिकिलनि जे सूरत में हिकमत अमलियूं ऐं रिथाऊं जोड़णु, कांग्रेस जो साम्राज दुश्मनी जे पासे मुकमल तरह अची बीहणु, ख़िलाफ़त तहरीक जो उभरणु ऐं जंहिंखे असां चऊं था हुर तहरीक, उन्हनि सां जेके अकूबतूं ऐं ज़ुल्म उन आम माण्हू हुर हुजनि, हुया त माण्हू न, हुया त इंसान न, हुया सिंध जा माण्हू न, ग़रीब माण्हू आहे। त इहो जेको पूरो बर्बरियत जो दौरु हिकिड़े पासे अंग्रेज़ आइन ऐं कानून जी ॻाल्हि करे रहियो ऐं ॿिए पासे हिननि माण्हुनि खे चीभाटे मारे सख़्तु गिरियो। इन सॼी सूरत हाल में कॾहिं कॾहिं तारीख़ जा हादसा बि तारीख़ शेप कनि था। तारीख़ कॾहिं बि रुॻो ठहियल ठुकियल दगनि जो नालो न आहे। तारीख़ तय थियल वाटुनि जो नालो न आहे। तारीख़ ओचितो उभरी आयल ऐं तारीख़ जे लकाउनि जो नालो बि आहे। तारीख़ हादसनि जो नालो बि आहे। तारीख़ हिकिड़ियूं अणथियलुनि शयुनि जो नालो बि आहे। इन करे तारीख़ जेका आहे उहा हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंजो को बि काइनाती क़ाइदो उसूल न आहे। कंहिंखे ख़बर हुई त जेका हुरनि जी ॿी तहरीक जी लहर उभरंदी, उन में उन जी महंदारी केरु कंदो? पीर साहब पाण कंदो। ऐं हाणे हू हिकिड़ो बाग़ी नौजवान जंहिंजी ज़ाहिरात जेका नंढो नौजवान हो, ॿार हो, जीअं त उन जी जेका सॼी मिल्कियत ऐं जेका ख़ानदान जी जेका उहा संभाल उहा उन ज़माने में कमिश्नरेट वटि हूंदी हुई। साईं जी एम सैद जो वालिद साहब क़तलु थियो, शहीद थियो, त उनजी बि नज़रदारी ऐं मिल्कियत ॿनियूं जेके आहिनि उहे अंग्रेज़नि वटि हुयूं। जेसि ताईं बालिग़ थिए तेसि ताईं हुनखे त उहे उन मां दस्तूर हूंदो हो। पीर साहब जो बि ईअं ई हो, जंहिंखे सूर्यपाश चऊं था। सो उहो बहरहाल उभरंदो वियो, हिंदुस्तान जी हालतुनि खे ॾिसी रहियो, सियासी तरह सुजाॻ माण्हू हो। ऐं असां हुन जे ज़िंदगीअ जे या हुन जी शख़्सी ज़िंदगीअ जे या हुन जे पीरी मुरीदी जे पासनि ते पंहिंजी मुख़्तलिफ़ राय रखे सघूं था ऐं आहे बि सही असांखे। पर हिते मौज़ूद हुर तहरीक आहे ऐं त उन हवाले सां ॾिसूं था त पीर साहब हिकिड़े नौजवान तौरु हिंदुस्तान जे सभिनी हालतुनि खे ॾिसी रहियो आहे ऐं हुन जो इन ॻाल्हि में हिकिड़ो वेसाह पुख़्तो थिए थो त अंग्रेज़ कानूनी रस्तनि सां न वेंदो। माना हाणे कांग्रेस जेका आहे उहा साम्राज दुश्मन आहे, पर उहा मुकमल पुरअमुन कानूनी ऐं सियासी रस्तनि सां अंग्रेज़ खे करणु चाहे पई। गांधी खां अॻु बि ईअं हो ऐं गांधी खां पोइ बि ईअं हो, जो सियासी पार्टी। पर उन कांग्रेस जे अंदरि कुझु रुझान हुआ। मिसाल तौरु सुभाष चंद्र बोस आहे, मिसाल भगत सिंह वारा आहिनि ऐं ॿियूं वॾियूं ज़ाहिर त उहे जेके
जेके तरक़ी पसंदि ऐं जेके खाबी धुर जा ऐं हिकिड़ा बाग़ी अंसर मौजूदु हुआ त बिल्कुलु ईअं हुर तरीक़ जो जेको ॿियो दौरु आहे उन में बि असां ॾिसूं था त पीर साहिबु हिकिड़े नौजवान तौरु नंढे खंड जी ॾिसी रहियो आहे सियासत खे ऐं हू हिकिड़ी ॻाल्हि जे बारे में ज़हन ठाहे चुको आहे नज़र अचे थो उहो इहो आहे त साम्राज्य दुश्मनी या अंग्रेज़नि खे हितां कढिजे पर हुनजो तरीक़ो जेको हो उहो रेडिकल वधीक हो उहो गोरिला जंग वारो हो उहो मज़ाहिमती जंग हथियारबंद वारी हो हू सियासी तरीक़नि सां इहो ई सबबु आहे जो उन ज़माने जूं ॿ वॾियूं पार्टियूं मिसाल तौरु साईं जी एम सां लिखियो आहे त जॾहिं मुस्लिम लीग में असां शामिलु थियासीं ऐं मुस्लिम लीग खे सिंध में मुनज़म करणु शुरू कयोसीं त असां दावतूं जिन माण्हुनि खे ॾिनियूं उन में पीर साहिब खे दावत ॾिनीसीं सूर्य बादशाह खे त हुन सख़्ती सां उनखे रद्द करे कंडेम कयो ऐं साईं खे बि जलियईं त तूं इहो ग़लति कमु पियो करीं इहो तूं न वञ पासे ॿिए पासे कांग्रेस सां हुनजी हिकिड़ी वेझड़ाई जो ज़ाहिर तासुर मौजूदु आहे या ख़्यालु उहा साम्राज्य दुश्मनी आहे अंग्रेज़ दुश्मनी आहे पर चयो वञे थो त शहीद अल्लाह बख़्श सूमरे गांधीअ सां वेझो हो ऐं हुन सिंध वज़ीर आज़म बि हो ज़ाहिर आहे ऐं पहिरियों ॿियो वज़ीर आज़म हो त उन गांधीअ खे चयो त हिननि खे तव्हां गॾु न खणिजो पाण सां छाकाणि त हे मज़हबी आहिनि ऐं इंतिहा पसंद आहिनि ऐं हिननि में तंग नज़री आहे ऐं पोइ ऐं ॿियो सबबु मां सम्झां थो मुंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे छो घणे भाङे ज़िक्र हेठि इहो आयो आहे त शहीद अल्लाह बख़्श जी सिफ़ारिश ते गांधीअ हिननि खे पाण सां वेझो न कयो पर मां सम्झां थो इन खां वॾो सबबु बुनियादी तरह नज़रियाती आहे त गांधी पंहिंजे समूरनि कमज़ोरियुनि जे बावजूदु नॉन वायलेंट जो अलमबरदार हो हुनजो तरीक़ो अहिंसा वारो हो ऐं ज़ाहिर आहे त सूर्य बादशाह जी जेका सोच हुई उहा रेडिकल वधीक हुई त जीअं गांधी सुभाष सां कोन ठही सघियो जीअं गांधी भगत सिंह सां कोन ठही सघियो बिल्कुलु इहे हिननि सां बि ज़ाहिर आहे हुनजो ज़हन न पियो मिले सो हाणे इहो पूरो दौरु आहे ऐं इन दौर में जॾहिं हिन सूर्य बादशाह पंहिंजो ज़हन ठाहे चुको आहे पूरो हिकिड़ो हिंदुस्तान जे आज़ादी जो ऐं अंग्रेज़ मुख़ालिफ़ हिकिड़ी हथियारबंद तहरीक जो या हिकिड़ी मज़ाहिमत तहरीक जो त हू सॼो पस मंज़र मौजूदु आहे 19वीं सदी वारो ऐं उन रुझान जो पोटेंशियल हुनजे साम्हूं आहे अंग्रेज़ जे साम्हूं आहे ऐं ईअं बि न आहे त को अंग्रेज़ जे सख़्तियुनि जे करे हिन जे उन गिरोह मंझां उहा बाग़ियाना मिज़ाज को थधो थी वियो हो झको थी वियो उहो मौजूदु हो सख़्तगीर मौजूदु हो ज़ाहिर आहे तव्हां ज़ुल्म कंदो त कीअं मौजूदु न रहंदो तव्हां उन्हनि माण्हुनि खे जेतिरो पीड़ियो जेतिरो जबरी पोरियो वरितो उनजी इंसल्ट कई उनजी बेइज़ती कई छा न थियो उहो सभु रिकॉर्ड ते आहे त पोइ ज़ाहिर आहे त उहो तव्हांजे बारे में कहिड़ा उनजा ऐसा जज़्बा हूंदा इन करे उहो बाग़ियाना जज़्बो उन्हनि माण्हुनि में सलामत रहियो ऐं मौजूदु रहियो उन जी सियासी वारसी अचे कई सूर्य बादशाह जॾहिं हो उभरे थो पंहिंजे ज़माने में ऐं हुन जो खे अंग्रेज़नि ज़ाहिर आहे त मुक़दमो हलियो हुनखे मुक़दमो कयूं ऐं दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त जिन्ना साहिब खे इहो आख़िर ताईं यकीन हो त हिन केस में सूर्य बादशाह सज़ा न थी सघे इन करे हुन खे पूरो ओवर कॉन्फिडेंस हो त इहो सज़ा हुनखे मुमकिन न आहे ऐं हुनजी ॻाल्हि दुरुस्त हुई ओवर कॉन्फिडेंस न हो वकील हो कानूनदान हो पर अंग्रेज़ खे हुनखे ॾियणी अंग्रेज़ खे सूर्य बादशाह खे सज़ा ॾियणी इन करे हुननि छा कयो त उन्हनि जिन्ना साहिबु उहो केस ज़ाहिर खटी कोन सघियो कुझु केसनि में खटी वियो कुझु केसनि में बरी थी वियो पर हिकु अधु केस में जंहिंमें हुनखे सज़ा ॾिनऊं 1930 जे ज़माने में हाणे 1930 जे ज़माने में सूर्य बादशाह खे सज़ा ॾिनऊं 10 सालनि जे लाइ सज़ा अची वई हाणे जेको इहो दौरु आहे इहो दौरु वरी ॾाढो हिकिड़ो हसास दौरु आहे नंढे खंड जो बि ऐं सिंध जो बि ऐं उन तनाज़ुर में ॾिसणो पवंदो त सूर्य बादशाह खे 20 मार्च 43 में छो गुमनाम अंदाज़ सां फाही ॾेई मारे छॾियूं शहीद करे छॾियूं सिंध जो इहो दौरु जेको आहे माना सिंध बम्बईअ खां इन ज़माने में धार थिए थी सिंध में असेंबली जुड़े थी सिंध में पहिरीं हुकूमत जुड़े थी आइनी 37 जे इलेक्शन खां पोइ ऐं हिकिड़ो दौरु जेको नंढे खंड में आयो आहे उन में हाणे ही शख़्स सूर्य बादशाह जेको अंग्रेज़नि जी का बि ॻाल्हि जो हिसो थियण लाइ तयारु न आहे हुनजी कंहिं बि आइनी ऐं क़ानूनी ॻाल्हि खे क़बूल करण लाइ तयारु न आहे हू हुनजी हुकूमत खे ऐं पावर खे सम्झे थो त नाजाइज़ आहे त नाजाइज़ हुकूमत जा कहिड़ा कानून हूंदा आहिनि हिकिड़ी साम्राजी कब्ज़ो कयल हुकूमत जा कहिड़ा आइन थींदा आहिनि ऐं कानून थींदा आहिनि
हाणे हिंदुस्तान जे अंदरि 35 जो एक्ट अची वियो आहे, हिंदुस्तान में सूबा ठही विया, सूबो ठही वियो ऐं उन्हनि सूबनि जो हिकिड़ो पूरो आइनी राज जेके चवनि था ब्रिटिश पूरो दौरु। त सूर्य बादशाह इहो सभु अखियुनि सां ॾिसे वेठो ऐं हुन मुस्लिम लीग खे रद्द कयो ऐं कांग्रेस जी फ़क़ति साम्राज्य दुश्मनी जे हद ताईं उन जी हिमायत कई, बाक़ी उनजे तरीक़ेकार सां मुतफ़िक़ न हो ऐं इन करे उनजो हिसो बि कोन थी सघियो, थियो कोन। ऐं बहरहाल हाणे ॻाल्हि खे पूरो करिणो, नेठि जॾहिं इहो दौरु पूरो थियो उन जी सज़ा जो ऐं सूर्य बादशाह निकिरी आयो ऐं हुन में इन दौरान हिकिड़ी ॿी शइ जेका ज़िक्र में अचे थी उहा इहा आहे, ॾिसो सूर्य बादशाह खे सिंध में जेलनि में कोन रखियो, हिंदुस्तान जा उहे इलाइक़ा जिते बाग़ी अॻे ई मौजूदु हुआ, यानी हीअ जेका हिंदुस्तान जे अंदरि अहिड़नि क़िस्मनि जे बाग़नि जी जेके माण्हू जेलनि में हुआ, भगत सिंह वारा ॿिया उनजा साथी, पूरो दौरु हुओ। हाणे ज़ाहिर आहे जेल वॾी यूनिवर्सिटी आहे सियासी, जेलनि जे अंदरि जेके सिखियाऊं थियनि थियूं उहे सिखियाऊं ॿाहिरि मुमकिन न आहिनि। इन करे तव्हां ॾिसो त सूर्य बादशाह हिकिड़ो अॻे ई बाग़ियाना मिज़ाज जो माण्हू, अॻे ई हुर तरीक़े जो पहिरियों दौरु गुज़री चुको आहे, हुन जे माण्हुनि ते सख़्ती साम्राजी ऐं अज़ियत उहो मौजूदु आहे, पूरो दौरु अकूबत खाना मौजूदु आहिनि, उन ते सख़्तु गीर उन जे बारे में रिकॉर्ड मौजूदु आहे, छा छा न कयूं उहो सभु मौजूदु आहे। हे सोचे रहियो आहे हाणे हे ॻंढिजी थो वञे, हे जेलनि जे ज़माने में कनेक्ट थी थो वञे उहो हिंदुस्तान जे उन्हनि वसी तर माण्हुनि सां, उन्हनि कारकुननि सां, बाग़नि सां जेके पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में पंहिंजे पंहिंजे सूरतुनि में पंहिंजे पंहिंजे मुख़्तलिफ़ मौक़िफ़नि सां पर आहिनि साम्राज्य दुश्मन, हिन सां उन जी इंटीग्रेशन थिए थी। ऐं ज़ाहिर आहे अंग्रेज़ इहा ॻाल्हि सम्झी त कोन सघियो शुरू में त हिन खे जेल मोकिलणु वधीक ख़तरनाक आहे ऐं अहिड़नि जेलनि में मोकिलणु वधीक ख़तरनाक आहे बनस्बत हिन खे ॿाहिरि रखण जे। नतीजे में हिकिड़ो माण्हू पची रास थी उन्हनि तरबियतुनि मां निकिरी ऐं मरहलनि मां गुज़री ऐं वेल कनेक्टेड थी हिंदुस्तान जे उन्हनि अंसरनि सां ॿाहिरि निकिरे थो। ऐं चयो वञे थो त सर शाहनवाज़ भुट्टो जेको पीर साहिब जो दोस्त बि हो, उन अंग्रेज़नि खे सिफ़ारिश कई त हिन ते हाणे वधीक सख़्ती न कयो, हीउ शरीफ़ माण्हू आहे ऐं भलो माण्हू आहे ऐं हिन खे तव्हां जेतिरो बि सताईंदव हे तव्हांखे बग़ावतुनि ते ईंदो, इन करे हिन ते हथु हल्को रखो, हिन खे तव्हां तंग न कयो। ऐं वक़्ती तरह इहो थियो बि सही, जॾहिं सूर्य बादशाह जेल मां निकिरी आयो त वक़्ती तरह ईअं थियो बि सही, पर हिकिड़े अंदर जे माण्हू जे अंदर में बाहि आहे, हिकिड़े माण्हू जे अंदर में साम्राज्य दुश्मनी जी बाहि आहे, उहो तव्हां केॾा कंदव। अंग्रेज़ वक़्ती तरह नरमी करे बि हुनखे पंहिंजे मुख़ालिफ़ मिज़ाज मां त न पियो कढी सघे, हुनजो बाग़ियाना मिज़ाज ख़तमु न पियो करे सघे। ऐं पोइ ज़ाहिर आहे त जॾहिं इहो सिलसिलो तेज़ थियो ऐं इहे हुर तहरीक जो ॿियो दौरु पूरो मुनज़िम थिए थो, पोइ उन ज़माने में हिननि ॼण त मुकमल तरह हिकिड़ो फ़ैसिलो कयो त न रुॻो हिन शख़्स खे मारियो वञे पर हिन खे गुमनाम करे मारियो वञे, हिन जो नालो निशान न छॾियो वञे त जीअं सुभाणे, छो त कॾहिं कॾहिं तारीख़ में जीअरा माण्हू एतिरो ॻिची न पवंदा आहिनि जेतिरो उन्हनि जूं क़बरूं ॻिची पवंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं तारीख़ जा जो विरसो जेको आहे उहो माण्हू जी क़बर वधीक विढ़ंदी आहे उनजे जीअरे माण्हू खां वधीक, त इहो सम्झनि पिया हू। पोइ नतीजे में उन्हनि 20 मार्च ते 1943 में, ऐं इहा बि ॻाल्हि दिलचस्प आहे त इहो उहो ई महीनो आहे जंहिं महीने में सिंध असेंबलीअ पाकिस्तान लाइ ठाराह पेश कयो ऐं पास करायो, ऐं उहो ई महीनो आहे। ऐं त ईअं सूर्य बादशाह खे गुमनामी में, हाणे ज़ाहिर आहे आख़िरी ॻाल्हि करे मां ॻाल्हि मुकमल थो करणु चाहियां, उहा इहा त असां वटि हुर तहरीक जे बारे में हिकिड़ो मिसाल तौरु जीअं सांगड़ नावल लिखियलु आहे, ॾीपलाई सावल लिखियो। हाणे ज़ाहिर आहे नाविल त नाविल थींदो आहे, इन करे नाविल में रोमांस थींदो आहे, नाविल में वधा बि थींदो आहे, नाविल जो कमु ई इहो आहे, ख़्यालु आराई आहे, इख़्तिरा आहे। ॿियो प्रॉब्लम इहो आहे त हुर तहरीक दुनिया जे समूरनि गोरिला तहरीकुनि वांगुरु हिकिड़ी सीक्रेट मूवमेंट हुई, छाकाणि त गोरिला तहरीक ओपन थी सघे नथी, त उनजो जेको रिकॉर्ड आहे उहो घणो मौजूदु न आहे ऐं महफ़ूज़ बि न थी सघियो। ऐं उनजो हिकिड़ो सबबु इहो बि आहे त अंग्रेज़ जॾहिं तव्हां वियो त अंग्रेज़नि हुकूमत चवनि था हुकूमत पाकिस्तान खे इहा सिफ़ारिश कई त जेके क़ैदी असां वटि हिननि जा आहिनि उहे घटि में घटि 5 साल खां पोइ छॾिजो। इहो ई सबबु आहे जो 47 में मुल्क ठहियो ऐं 52-53 में हिननि खे आज़ादु कयूं। ऐं अंग्रेज़ इहो बि चई वियो
त हिननि जी गादी खे बहाल कजो 10 सालनि खां पोइ, ऐं हुननि पोइ ई बहाल कयो हुनखे। ऐं लैम्बर्ट जहिड़े माण्हुनि किताब लिखिया त दहशतगर्द हो, त ज़ाहिर आहे हिकिड़ो अंग्रेज़ ज़ाहिर आहे पंहिंजे छा चवंदो बाग़नि खे, का बि साम्राजी कुवत पंहिंजे बाग़नि खे छा चवंदी, इहो ई चवंदी त बाबा हो दाड़ेल हा, हू अहिड़ा वेड़ा जीअं थींदो आहे बदनाम करणु। हिननि जूं पंहिंजूं कमज़ोरियूं पंहिंजा हिते, पर ज़ाहिर आहे हुई तरीक़े साम्राज्य दुश्मन। इन करे इन्हनि सभिनी सबबनि जे करे, सीक्रेसी जे करे, अंग्रेज़ जी हिकमत अमली जे करे, हुकूमत पाकिस्तान जो बि इन सही खां लातालुक़ रहण जे करे, ऐं ख़ुदि पाकिस्तान ठहण खां पोइ पीर साहब जे ख़ानदान जेको बाद में आयो, जेको बचा, उन्हनि जो पंहिंजे उन विरसे खां लातालकी खां सफ़र अख़्तियार करणु, इन सभिनी शयुनि जे करे ऐं रिकॉर्ड मौजूदु घणो न आहे। ऐं जिन माण्हुनि हिन ते घणो कमु कयो आहे, घणे भाङे उहे ज़ाहिर आहे पीर साहब जा मुरीद आहिनि। त ज़ाहिर आहे हाणे जेके माण्हू उन में आलिम माण्हू बि आहिनि, ॼाणू माण्हू बि आहिनि, पर वरी बि उहे बहरहाल मुरीद आहिनि। तो न्यूटन चयो त यू कैन नॉट सी अ क्लाउड फ्रॉम विदिन द क्लाउड, हिसार खे तव्हां कोन था ॾिसी सघो हिसार जे अंदरि वेही, हिसार खे ॾिसण लाइ हिसार खां ॿाहिरि निकिरणो पवंदो। त इन करे बॉक्स में जेको माण्हू बंदि आहे उहो कॾहिं बि मारूज़ी तर्जो नथो करे सघे। जेको तर्जो मारूज़ी करे सघंदो उहो ई हूंदो जेको हिसार खां ॿाहिरि हूंदो ऐं ऑब्जेक्टिव हूंदो। त मां आख़िरी ॻाल्हि इहा थो करणु चाहियां त जीअं तव्हां हीउ डॉक्यूमेंट ठाहियो पिया, त मुंहिंजे ख़्याल में सिंध जे तारीख़ जे इन्हनि बाबनि खे ऑब्जेक्टिव अंदाज़ सां पंहिंजनि समूरनि सुठाइनि ऐं कमज़ोर पासनि सां डॉक्यूमेंट करणु खपे, महफ़ूज़ करणु खपे। ऐं इन में को शक न आहे त हुर तहरीक जेका आहे उहा इन ॿिन्ही शिकिलुनि में हिंदुस्तान जे 19वीं सदी जे पोएं अध में ऐं 20वीं सदी जे पहिरें अध में अंग्रेज़ मुख़ालिफ़ जेके तहरीकूं हिंदुस्तान में हलियूं, उन्हनि में हिकिड़ी वॾी अहम तरीन हिकिड़ी बग़ावत आहे। ऐं उन बग़ावत जी माण्हुनि खे वॾी क़ुर्बानी ॾियणी पई ऐं नस्लुनि खे ॾियणी पई। ऐं हाणे ज़ाहिर आहे जेका मौजूदु लीडरशिप आहे ख़ानदान जी, ऐं जेको बीहक आहे, उहा वराए खां वठी मां चई चुको आहियां त उहा उन पंहिंजे विरसे खे ओन नथी करे, हू हुर तरीक़े ओन करे थी, क़ुर्बानीनि खे ओन करे थी, पर जेको साम्राज्य दुश्मन जो जेको रवैयो आहे, उहो त रवैयो आहे न, हिकिड़ो सोच आहे न। जे पीर साहब सूरे बादशाह खे अंग्रेज़ साम्राज्यत क़बूल न हुई, त पोइ अंग्रेज़नि जे छॾियल एजेंटनि जी साम्राज्यत कीअं क़बूल करणु खपे? इहो वॾो सुवालु आहे। ऐं इहो सुवालु तव्हांजे हिन प्रोग्राम जे तवसुत सां मां रखां थो समाज जे साम्हूं बि ऐं हुर तहरीक जे माण्हुनि जे साम्हूं बि, उन हुरनि जे साम्हूं बि, त असांखे उन तहरीक लाइ बेहद एतिराम आहे त उहा साम्राज्य दुश्मन तहरीक हुई। पर आख़िर ज़ुल्म जे ख़िलाफ़ हिकु दौर में उथी बीहणु जाइज़ त आहे ज़ाहिर आहे, पर ॿिए दौर में या ॿियनि दौरनि में ख़ामोश थी वेही रहण खे कीअं जस्टिफाई थो करे सघिजे? साम्राजियत साम्राजियत आहे, ज़ुल्म ज़ुल्म आहे, उहो अंग्रेज़ करे या उहो पाकिस्तान जो हुकुमरान तबिको करे। इन करे जबर जबर आहे, फुल फुलट आहे। इन करे जेकॾहिं असांखे 19वीं सदी ऐं 20वीं सदी जे पहिरें अध वारी साम्राजी जेका जबर जी रियासत क़बूल न आहे, उहो निज़ाम क़बूल न आहे, त पोइ असांखे हिननि हुकुमरान तबिकनि जे जबर ऐं फुरलट ऐं ॾाढ जे ख़िलाफ़ बि ईअं ई भला खणी गोरीला वेड़ न करणु खपे। असां उन ख़्याल ते न आहियूं हाणे ज़ाहिर आहे, पर दुनिया में अॻिते वधी वई आहे, पुरअमन जमहूरी रस्ता थी विया आहिनि ऐं ॿियूं तहरीकुनि जा शिकिलियूं आहिनि। त इहे सॼी ॻाल्हियूं आहिनि। ऐं बाक़ी मां सम्झां थो त हुर तहरीक जे बारे में हिकिड़ी पेराइती, हिकिड़ी फैक्चुअल ऐं हिकिड़ी हक़ीक़त में ॿधल, वधा खां कटियल हिकिड़ी दुरुस्त तारीख़ लिखण जी वॾी ज़रूरत आहे। ॾिसो था, जेको तव्हांजो इहो सुवालु आहे त जेके अलीगढ़ जे शागिर्दनि लियाकत अली ख़ान खे वञी चयो त तव्हां छो नथा हुननि जी मदद कयो, ऐं हुनजो इहो चवणु त मक़ामी मुस्लिम लीग सिंध जेका आहे उहा, ऐं उन ज़माने में मुस्लिम लीग जी वागूं साईं GM सैद वटि। हाणे ॾिसो, हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे उनजो। मां सम्झां थो त उनजो हिकिड़ो सबबु इहो आहे त साईं GM सैद पंहिंजे किताबनि में लिखियो आहे, वराए लिखियो आहे त जॾहिं कांग्रेस में हू शामिलु थियो, छो त पहिरीं कांग्रेस में वियो न, त कांग्रेस खे साईं जे बकौल हुन इन करे छॾियो जो कांग्रेस जी एजेंडा ऑल इंडिया त हुई, पर सूबा न हुआ ऐं मकामी मसइला न हुआ। ऐं साईं चयो त मूंखे, असांखे दिलचस्पी वधीक पंहिंजे सिंध जे मामलनि में ई, त जेकॾहिं हिकिड़ी शइ ऑल इंडिया लेवल जी हुजे ऐं सेक्युलर बि हुजे, पर असांजे कहिड़े कम जी आहे जेकॾहिं उहा असांजे सूबाई या असांजे मक़ामी मसइलनि ते को नथी रोल प्ले करे। ऐं जीअं त उन ज़माने में सूबा ठही चुका हुआ, जॾहिं साईं शामिलु थियो सिंध सूबो थी चुको, इन करे हाणे सूबो चइबो, सूबाई चइबो। त ऐं पोइ साईं जॾहिं वरी मुस्लिम लीग में शमूलियत अख़्तियार कई, त साईं पाण लिखियो आहे त हुनजो ख़्यालु इहो हो
त जेकॾहिं का मक़ामी जमात, जीअं मिसाल तौरु सिंध इत्तेहाद पार्टी ठाहियूं, पर पोइ अॻिते हली हुनजो ख़्यालु हो त सिंध इत्तेहाद पार्टी जीअं त हुकूमत सर ग़ुलाम हिदायतुल्लाह जी तकरारी बणिजी वई ऐं हुकूमत खे ड्राथऊं, वरी अला बख़्श जी हुकूमत आई, उहा ड्राथऊं, ऐं बंद अली ख़ान दालपुर जी हुकूमत आई, वरी उहा ड्राथऊं, वरी अला बख़्श ॿीहर मोटी आयो, वरी त इहो ज़ाहिर आहे बहिरानी दौर हिकिड़ो रहियो। त साईं जो पोइ पंहिंजो चवणु इहो आहे, ऐं हींअर उहो मौज़ू न आहे ज़ाहिर आहे, त हुन चयो त असां इहा ॻाल्हि सम्झी त सोचियोसीं त कांग्रेस जे साम्हूं जेकॾहिं रुॻो मक़ामी सियासत कंदासूं, कांग्रेस अहमियत कोन थी ॾे सूबाई मामलनि खे, त पोइ असांखे वरी बि का न का ऑल इंडिया सतह जी पार्टी खपंदी जेका असांजे सिंध जे मामलनि खे मथे खणी वञे, छो त मामला फ़ैसिला थींदा मथे। त इन करे साईं सिंध इत्तेहाद पार्टी वारो तजुर्बो करण खां पोइ, सिंध पीपल्स पार्टी ठाहिण खां पोइ, इहे तजुर्बा करण खां पोइ फ़ैसिलो कयो त बाबा हाणे मुस्लिम लीग जो ऑप्शन वधीक बहितर आहे, ऐं उन में साईं वारा विया। ऐं पोइ साईं चए थो त जेका साईं जो किताबु लिखियलु आहे मुस्लिम लीग मुखालफ़त छो, या नई सुनत जदीद मुख़्तलिफ़ किताबनि में, उन में इहो क्रक्स इहो आहे, उनजो लबे लबाब इहो आहे। हालांकि उन में काफ़ी जायुनि ते मूंखे इख़्तिलाफ़ बि आहे साईं जे मौक़िफ़ सां, पर इहो मुते मौज़ू न आहे, पर उनजो क्रक्स इहो आहे त साईं चयो त उहो ई कमु मुस्लिम लीग पे कयो जंहिंजे बुनियाद ते छॾे आया हुआसीं असां कांग्रेस खे। त माना मुस्लिम लीग बि ऑल इंडिया मामलनि खे अहमियत ॾिए पई, जेका कांग्रेस ऐं अंग्रेज़ जे साम्हूं, पर सूबाई मामलनि में उन मुस्लिम लीग खे ख़ुदि मुख़्तारी ॾियण जे ख़िलाफ़ु हुई, जंहिं ते इख़्तिलाफ़ शुरू थिया ऐं जंहिं ते बहरहाल वञी किसो बीठो जो मुस्लिम लीग मां साईं वारा निकिरी आया। हाणे जेको ही हुर तहरीक वारो मसइलो आहे, उन में ॾिसो ॿ शयूं आहिनि जेके मां सम्झां थो। ज़ाहिर मां इहो पंहिंजी राय ॾेई सघां थो, को इन जे बारे में को हाणे साईं खां करे असां पुछो कोन हो त को, पर मुंहिंजी हिकिड़ी तारीख़ जे शागिर्द में राय हिकिड़ी, ॿ सबब आहिनि जेके उन ज़माने में साईं जहिड़े माण्हू खे उन्हनि रोकियो हूंदो त उहे सपोर्ट न करे हिननि जी। हिकिड़ो साॻियो ई सबबु त हीअ अदम तशद्दुद जी सोच जो क़ाइल, ऐं हिकिड़ी तहरीक जेका आहे उहा बीठी आहे तशद्दुद ते, बाग़ियाना तरीक़े। त ज़ाहिर आहे साईं वारा त पार्लियामानी मोर्चे जा माण्हू आहे न, साईं वारा त हिकिड़नि पार्लियामानी सियासत पे कई हुननि। साईं जी त पूरी जेका सियासी ज़िंदगी आहे उहा 72 ताईं उहा सॼी पार्लियामानी मोर्चनि जी आहे, ऐं जेको ॾहाको आहे विरहाङे खां अॻु में जो 37 खां 47 ताईं इहो पार्लियामानी सियासत जो ज़मानो आहे। त हिकिड़ो सबबु त इहो आहे त हीअ पार्लियामानी जदोजहद जा क़ाइल हुआ ऐं अंग्रेज़नि सां हरू भरू वॾी मज़ाहिमत जा क़ाइल कोन हुआ। हिननि जो एजेंडा इहा हुई त असां इन सॼे वहिंवार में पंहिंजा सूबाई मफ़ाद कीअं सलामत रखूं, हिते हिकिड़ा बिल पास करायूं सिंध असेंबली मां, जंहिंजे करे असांजी सिंध जे अंदरि कुझु शयूं बहितर थियनि। हाणे सूर्य बादशाह जी ऐं साईं वारनि जी सोच में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। सूर्य बादशाह अंग्रेज़नि खे तस्लीम नथो करे, हुननि जे कंहिं बि कानून खे नथो तस्लीम करे, हुन जे आइन खे नथो मञे, हुन जे वजूद खे नाजाइज़ सम्झे थो। इन करे उन्हनि सां कंहिं बि क़िस्म जो वहिंवार करणु, उन जे निज़ाम जो हिसो थियणु हुन वटि दफ़्तर दाख़िली न आहे। हेॾां साईं वारनि खे अंग्रेज़नि जे ज़ाहिर आहे मुस्लिम लीग जी पॉलिटिक्स इहा हुई, कांग्रेसी बि इहा हुई, हुननि ऐं कांग्रेस खणी वधि में वधि हिकिड़ो हिंदुस्तान मां निकिरी वञो, पर उहो पुरमुन तरीक़नि सां, या हुननि हिकिड़े क़िस्म जा मुख़्तलिफ़ शयूं तरीक़ूं हलायूं। त साईं जो अदम तशद्दुद जो क़ाइल हुजणु ऐं हेॾां हिकिड़ी हथियारबंद मज़ाहिमत जो हुजणु, इहो सबबु हिकिड़ो आहे। ऐं ॿियो सबबु जेको आहे उहो इहो त जीअं त साईं वारनि उन ज़माने में सम्झो इहो पए त सिंध जी निजात मुस्लिम लीग में आहे, सिंध जी निजात मुस्लिम लीग वारी सियासत में आहे। पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे त साईं पंहिंजे किताबनि में बार बार लिखियो आहे त मुस्लिम लीग में 2 गिरोह हुया, हिकिड़ो तरक़ी पसंदनि जो जेको पंहिंजे गिरोह खे चए थो, ॿिया जेके आहे उहे रिवायती वॾेरा ऐं उहे मफ़ाद परस्त हुआ। साईं उनखे मुस्लिम लीग खे 2 गिरोहनि में विरायो आहे त हिकिड़ा मुस्लिम लीग में हुआ पर वॾेरा हुआ ऐं पेट परस्त हुआ ऐं उहे पंहिंजे ज़ाती मफ़ाद लाइ आया, ॿिया तरक़ी पसंदि हुआ जंहिंमें साईं जंहिंजी मदारी पे कई। त ज़ाहिर आहे उन ज़माने में जेका साईं जंहिं सोच जी बीहक में हो, उन में इहो त सम्झ में अचे थी ॻाल्हि पोलिटिकली त हू हुर तरीक़े कीअं सपोर्ट करे हा। हा, उहा मतिलबु साईं अला बख़्श जी सख़्तु मुखालफ़त कई आहे, जंहिं ते बाद में हुनखे अफ़सोस बि थियो त काश ईअं न थिए हा। त हा, बाक़ी ईअं ज़रूरु हो त सूर्य बादशाह सां साईं जा दोस्ताना तालुकात हुआ, इन करे त साईं हुन दावत ॾिनी त तव्हां मुस्लिम में शामिलु थियो। पर हाणे ज़ाहिर आहे त हीअ 2 हिकिड़ियूं मुतज़ाद तहरीकूं आहिनि, हीअ हिकिड़ा 2 मुतज़ाद मौक़िफ़ आहिनि। त उन करे सम्झ में अचे थो त ज़ाहिर आहे उन ज़माने में साईं GM सैद या मुस्लिम लीग सिंध हुर तरीक़े जी हिमायत छो न कई हूंदी। हाणे अचो ॿी ॻाल्हि ते
त सिंध जे समाज ते कहिड़ो असरु पियो। हाणे ज़ाहिर आहे सिंध जे समाज ते असरु उनजो देरि पा तॾहिं पवे हा जॾहिं सूरे बादशाह जी रिवायत तसलसुल सां हले हा। सूरे बादशाह जी शहादत खां पोइ जेके हुन जा हुर हुआ, कारकुन हुआ या माण्हू हुआ, उहे त साॻे जज़्बे में हुआ, उहे त साम्राज्य दुश्मन हुआ। पर जेका बाद में ख़ानदान में जेका तसलसुल आयो त उन्हनि टोटल हिकिड़ो उबतो पासो वरितो। ऐं पीर साहब पघारो सॼी उमिरि चवंदो हो त मां एस्टेब्लिशमेंट जो माण्हू आहियां, GHP जो माण्हू आहियां। त हाणे ज़ाहिर आहे त हिकिड़ी तहरीक जेका पंहिंजे गिरोही शिकिल में, का सियासी पार्टी उहा हुई कोन, उहो हिकिड़ो गिरोह हो, हिकिड़ो जेको पीर साहब जो ज़ाती फॉलोअर्स जो गिरोह हो। पर उन हिकिड़े मख़सूस हालतुनि में सियासी किरदारु अदा कयो मज़ाहिमत जो। उहा का पार्टी कोन हुई, उनजो को मंशूर कोन हो, उनजी का ढांचो कोन हो तंज़ीमी। उहा हिकिड़े क़िस्म जो गिरोही मज़ाहिमती अंदाज़ हो जेको हुनजे फॉलोअर्स जो गिरोह हो। ऐं न उनजी का आइडियोलॉजी सवाइ साम्राज्य दुश्मनी जे हिकिड़े नारे ते बीठल हुई या हिकिड़ी ॻाल्हि ते बीठल हुई। हाणे उहा शइ जेकॾहिं नयनि हालतुनि में हिकिड़े तवाज़ुन सां ऐं जदीद सियासी सूरत में पाण खे जारी रखे हा त पोइ असां चऊं हा त सिंध जे समाज ते उनजो असरु वधीक देरि पा रहे हा। पोइ थियो छा त हुर तहरीक पाण खे बि सिंध जे समाज सां एॾो मर्ज न कयो। हुर तहरीक पाण खे हमेशह सिंध जे मजमूई तरह शयुनि खां धार हिकिड़ो अलॻि गिरोह रखियो। सिंध जे क़ौमी तबक़ाती रोशन ख़्याल ॿियनि पासनि खां ज़ाहिर आहे तालुक ई न आहे। त इन करे विरहाङे खां पोइ ऐं पाकिस्तान जे ठहण खां पोइ फ़क़ति यादूं रहिजी वियूं ऐं ॻाल्हियूं रहिजी वियूं, या जेके माण्हू ज़िंदा हुआ उनजे दिलि में उहे बग़ावतुनि जा जज़्बा मौजूदु हुआ या नफ़रत मौजूदु हुई अंग्रेज़ जे ख़िलाफ़ु। पर अंग्रेज़ जे वञण खां पोइ को निज़ाम त कोन वियो हलियो न। उहो साॻियो ई बरबरी जो निज़ाम हो जेको अंग्रेज़नि खां पोइ हिंदुस्तान में हुते बि जारी हो, हिते बि जारी आहे, अञा बि जारी आहे। उन खां वधीक भयानक निज़ाम आहे। त ज़ाहिर आहे त उहो जॾहिं तसलसुल क़ाइमु न रहियो ऐं उहा शइ जदलियात जो हिकिड़ो कानून आहे त शयूं पंहिंजे उबतड़ में तब्दील थी वेंदियूं आहिनि। सो मां तव्हांजे हिन प्रोग्राम जे तवस चवंदुसि त हुर तहरीक हिकिड़े दौर में शानदार साम्राज्य दुश्मन बाग़ियाना ॿिनि लहरुनि जे शिकिल में किरदारु अदा करे विरहाङे खां पोइ पंहिंजे उबतड़ में तब्दील थी वई। इहो उनजो अलमियो बि आहे, इहो अलमियो असांजे समाज जो बि आहे। इन करे उनजे सिंध जे समाज ते के दीर्घा देरि पा असर पइजी कोन सघिया, छाकाणि त उहा हिकिड़े महदूद दायरे में वधीक महदूद थी वई ऐं पंहिंजे उबतड़ किरदार में तब्दील थी वई।